थो पीर साईं रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह मलफूज़ात में नक़ल आंदो आहे त हिकिड़ो चोर हो रात जे टाइम ते परावा ढगा हणियूं अचे पियो कचे जो इलाइक़ो आहे तकड़ो तकड़ो भॼंदो ढगा कायूं वञे पियो पेर बि लिकाईंदो वञे भॼंदो बि वञे त वरी मंज़िल ते पहुचां विच ॿेले में झंग में हिनखे आवाज़ ॿुधण में आयो ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा। चोर माण्हू उन दिल में सोचो इहो को अकेलो आहे भव में ज़िक्र कंदो थो अचे अकेलो माण्हू थींदो आहे न त पंहिंजे मुंहुं पोइ जंहिंजी जहिड़ी ॿोली के वरी कलाम चवंदा ईंदा आहिनि के वरी लोड़ा उॻाईंदा ईंदा के वरी अलाह जा बाना ज़िक्र कंदा ईंदा खिलो था दिल सां लॻेव थी न ॻाल्हि हाय हाय ख़ुदा करे का सुठी आदत हुजे चोर दिल में सोचो इहो अकेलो आहे ड्रिजे थो मिड़ई ज़िक्र कंदो थो अचे ढगनि खे वलो ॾेई उते वण सां ॿधी चए इन जी बि त भला ख़मीस लाहियां वाच हूंदसि का खमीस हूंदसि का टोपी हूंदसि इहो त लाहियांसि छा कंदो को हारी घोबाटो अलाह शल पनाह हुजे ख़ुदा खां घुरो जंहिंजे खज़ाने में खोटी कान्हे अहिड़ो ॾेव जो कंहिंजे दर जो मोहताज न करेव परावा लोड़ा लताड़ींदे दड़ा परावा मुंहिंजा भाउ अज़ीज़ तूं घर भींग कंदे पराओ माल काहींदे उहो मुंहिंजा सोना अधु त पुलिस खाई वेंदई अधु तोखां वरी ख़ैर जो मुंहिंजा अदा जेको हूंदो तुंहिंजो सॻोड़ो केरु पाथारीदार उहो खणी वेंदी बाक़ी जेके पच अथई उहे पैसा बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अलाए काॾे करे छींदे चवंदा आहिनि मारी जे घर में हॾा कुझु बि न थींदी रब्बुल आलमीन खां घुर त माला माल करे छॾई मिस्कीन खे न ईज़ाए ग़रीबनि खे न सताए हो सॼे ॾींहं जो ख़ाक शोरी जो पोरो करे बिस्तरे ते बचड़नि सां सुतो पियो आहे मुंहिंजा अदा खुड़को थिए ढगा चोड़ी कंहिंजो खाट हणी हू चोरी ला ॾिस बड़ला छा थियो हण जो बाज़ार रेवालो त मुड़ुसु चट थी वियो हण घोबाटो अॻे त घोबाटा हूंदा हुआ शुक्र भला पोइ घोबाटे सां मथो फाटंदो मुड़ुसु त बचंदो हाणे मुड़ुसु बचे ई कोन थो अलाह रहम करे चोर चयो त इन खे बि फुरियां उते पहुतो जंहिं जाइ ते ज़िक्र जो आवाज़ पियो अचे त माण्हू त आहे ई कोन हेॾे निहारे होॾे निहारे गौर कई त हिकिड़ो बूढ़नि जो सरनि जो बूढ़ो आहे उन सरनि जे बूढ़े में अंदरां आवाज़ पियो अचे मुंहिंजा अदा अंदर मुंडी करे आवाज़ पियो अचे ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह अंदर हिनखे ॿियो कुझु नज़र कोन आयो ॾिसे तो नी सरनि जे विच ते माण्हूअ जो ढांचो पियो आहे गोश्त ॻरी वियो आहे खल ॻरी वई आहे जान ॻरी वई आहे हॾनि जो भांडो पियो आहे जीअं माण्हूअ जो भांडो हूंदो आहे सॼी जान ॻरी वई आहे पर हिन जो मुंहुं ऐं ज़ुबान सलामत आहे हुन मां ला इलाहा इल्लल्लाह जो आवाज़ पियो अचे हैरत में अची वियो डंगू ॻरी वियूं गोश्त ॻरी वियो का शइ कान्हे ढांचे जो ढांचो हॾनि जो पिंजरो पियो आहे पर मुंहुं सलामत आहे ऐं अलाह जो ज़िक्र पियो अचे बीही चई जिन्ना भूता केरा जो तुंहिंजे ज़ुबान आली आहे तुंहिंजो मुंहुं सलामत आहे अलाह जो ज़िक्र करींदो पियो चई अदा मूंखे पंहिंजे मुर्शिद ज़िक्र ॾिनो हो मां उहो दिलि सां कोन कंदो हुयुसि मिड़ई ज़ुबान सां कंदो हुयुसि पर अलाह पाक जल जलालू अमन वालू उन ज़ुबानी ज़िक्र जे करे बि मुंहिंजो मुंहुं सलामत रखी छॾियो आहे अलाह पाक मूंखे अज़ाब खां बचाए छॾियो आहे पयो झंग में आहियां पर हक़ीक़त में जन्नत में आहियां
ही ज़िक्रुल्लाह जी बरकत आहे। क़द अफ़लह मन तज़क्का व ज़कर अस्म रब्बिही फ़सल्ला। बेशक उहो कामयाब आहे जंहिं पंहिंजे पाण खे पाक बनायो, उन खां बाद में निमाज़ पढ़ियईं, उन खां बाद में अल्लाह जो ज़िक्र कयईं। जेको निमाज़ी हूंदो आहे ज़िक्रुल्लाह करण वारो हूंदो आहे। ख़ुदा जो कसम आहे ॿिन्ही जा